नासिक खैरपुर वेझो हादिसे में नौजवान फौत थी वियो आहे। तफ़सील वधीक मालूम कयो सैफ अल पोटो खां। जी सैफ। जी खैरपुर के शाह हुसैन थाने की हद क़ौमी शहरा ते अंसारी CNG बसा तेज़ रफ्तार ट्रालर जो मोटरसाइकिल के टक्कर लगो है, जंहिंजे नतीजे में एक ॼणो फौत थी वियो आहे, जॾहिं त ॿ ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। फौती ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल कियो वियो आहे। क़ौमी शहरा ते अंसारी CNG बसा तेज़ रफ्तार ट्रालर जो मोटरसाइकिल के टक्कर लगण जे नतीजे में एक ॼणो फरजंद अली फौत थी वियो आहे, जॾहिं त ॿ ॼणा इम्तियाज़ अली ऐं सुल्तान अली ज़ख़्मी थी पिया आहिनि। मौके ते मौजूद माण्हुनि फौती नौजवान जी लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल खैरपुर मुंतक़िल करे छॾियो आहे, जॾहिं त ट्रालर ड्राइवर मौके तां फरार थी वञण में कामयाब थी वियो आहे ऐं ज़ख़्मियुनि जो सिविल अस्पताल खैरपुर में इलाज पिणु जारी आहे। जी सैफ, तफ़सील ॾियण जे लाइ महिरबानी।